सलाम न कंदा। वो सोचे पई त मूंखे सलाम छो न कयो वरी। डॉक्टर हन खण सही हिन मरीज़ खे जीअं ॾिठो माना मरीज़ खे खणो। तव्हांजी लीकेज जो मसलो आहे। वो सो हेॾे लीकेज आहे ॾिसो त हमरा न ॾुखी वियो। इन ई त साईं कटोरियूं चेंज थींदियूं मूंखे लॻे थो। बरवा खाना जाना ना दोस्ती लगा लेना ना इहो मूंखे एज़ाज़ आहे त कुमार सानू असां पहिरियों सिंधी फनकार उनजी कापी कंदा ॿिए मुल्क जो को आर्टिस्ट ॻाए थो त इहो फ़ख्र जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ त एज़ाज़ आहे। जेके असांजा शौक़ीन दोस्त आहिनि न जेसिताईं इहे ख़तमु न थींदा तेसिताईं असां प्रोफेशनल न थी सघंदासीं। स्टेज ड्रामो बि तव्हां कयो। स्टेज जा सनम बेवफा मूंखे विलन मां थियो शमन अली हीरो थियो। हीरो हुयो हुन में असां हुयासीं अलीगुल मला सखर में वॾो स्टेज ड्रामो कयो। तंहिं महिल तव्हां केतिरा हुयो कीअं हुयो? तमामु नंढो मूंखे कबगीर में खणी आया। तव्हांजो मसलो आहे साईं तव्हांजे ड्रेनेज जो मसलो आहे पाइपलाइन चेंज थींदी बाक़ी न तू जीअं मां ॻाल्हाईंदो ईअं ॻाल्हाए न। छा थो करे ये गाना चो गाना चला चोड़े गाना चला चो। तव्हांखे अगरि मिली वञे खजड़े जो कैरेक्टर कोई गुरु जो या अहिड़ो न मां कोन कंदुसि। लाफ्टर हाउस छंछर ऐं आचर शाम जो 7 लॻी 5 मिंट।